Biology class now, chapter 5, lesson 11, short definitions, मुख्तसर वस्फूं। आवां बायोलॉजी जो उस्ताद नजुला चन्ना आवां के सिंध ऑनलाइन स्कूल में भलीकार। असांजे अॼोके लेक्चर जो मौज़ू आहे शॉर्ट डेफिनेशंस। एक्सरसाइज नंबर 3, डिफाइन द फॉलोइंग टर्म्स। नंबर पहिरियों टर्म आहे पैक्टीन। पैक्टीन, the third stage of the prophase of meiosis. meiosis 1 जे प्रोफेज वारे मरहले जी टी स्टेज थींदी आहे पैक्टीन। फॉलोइंग ज़ाइगोटीन, पहिरियां लेप्टोटीन स्टेज थींदी आहे, पोइ ज़ाइगोटीन ऐं उन खां पोइ पैक्टीन ईंदी आहे। ड्यूरिंग विच द पेयर्ड क्रोमोसोम्स शॉर्टन एंड थिकन। हिन जे दौरान छा थींदो त असांजा जेकी पेयर्ड क्रोमोसोम्स आहिनि उहे वधीक घाटा थींदा आहिनि। द टू क्रोमेटिड्स ऑफ ईच सेपरेट। ॿिन्ही क्रोमोसोम्स जूं जेके क्रोमेटिड्स आहिनि उहे अलॻि थींदियूं। हितां ही जेको उन्हनि जो जोड़ थियो साइनेप्सिस वारो उहो टुटंदो, कमज़ोर थींदो। एंड एक्सचेंज ऑफ सेगमेंट्स बिटवीन क्रोमेटिड्स में अकर। ऐं ॿिन्ही हिननि जे सेगमेंट्स जेकी क्रॉसिंग ओवर में हिक ॿिए ॾांहुं विराइजी विया, जीनियाती मादो इन्हनि जे विच में मटासटा थींदो आहे। नंबर ॿियों इस्तिलाह आहे साइटोकिनेसिस। साइटोकिनेसिस जे बारे में तव्हांखे मालूम आहे त साइटोकिनेसिस is the process in which cytoplasmic content of the cell is divided into two new cells. साइटोकिनेसिस मरहलो कैरियोकिनेसिस खां बाद ईंदो आहे। कैरियोकिनेसिस यानी मर्कज़ विराइजी वियो, पोइ वरी थींदो साइटोकिनेसिस यानी साइटोप्लाज़म पिणु हाणे ॿिनि धीअर जीव घरनि में विराइजंदो। साइटोकिनेसिस occur after the cells contents have been duplicated. साइटोकिनेसिस तॾहिं थींदो आहे जॾहिं जीव घरड़े जा समूरा जेकी उज़वा आहिनि उहे डुप्लीकेट थी चुका हुजनि। एंड इट ensures each daughter cell receives all the cytosol. ऐं इन्हीअ में ई इहा पक थींदी आहे, इहो कमु थींदो आहे त जेको साइटोसोल आहे, जेको साइटोप्लाज़मिक मटीरियल आहे, उहो ॿिन्ही डॉटर सेल्स में बराबरि विराइजे। एंड सेल्यूलर ऑर्गेनेल्स इट नीड्स टू बिगिन इट्स न्यू लाइफ। ऐं सेल्यूलर ऑर्गेनेल्स पिणु ॿिन्ही में विराइजी वञनि त जीअं हाणे धीअर जीव घरड़ा पंहिंजी ज़िंदगी हिकु जीव घरड़े जे तौर ते शुरू करे सघनि। साइटोकिनेसिस बूटनि जे अंदरि ईअं थींदो आहे त उन्हनि जे अंदरां ई हिकिड़ी सेल प्लेट जेका आहे उहा डेवलप थींदी आहे, उहा आउटवर्ड डेवलप थींदी वेंदी आहे ऐं ईअं उहे ॿ जीव घरड़ा तयारु करे वठंदी आहे या अलॻि कंदी आहे। पर जानवरनि जे जीव घरड़े में वरी छा थींदो आहे त जेका ॿाहिरी सेल मेम्ब्रेन आहे उहा इनवर्ड मूव कंदी वेंदी आहे ऐं अलॻि थींदी वेंदी आहे। ईअं हिकिड़ो जीव घरड़ो साइटोप्लाज़म ॿिनि डॉटर न्यूक्लिया जे चौधारी विराइजी वेंदो ऐं ॿ धीअर जीव घरड़ा ठही पवंदा। नंबर 3 डेफिनेशन आहे बायवेलेंट जी। बायवेलेंट जे बारे में असां पढ़ियो हुयोसीं। A bivalent is the association of two homologous chromosomes from each parent. Bivalent ॿिनि हिक जहिड़नि क्रोमोसोम्स जे जोड़ खे चइबो आहे ऐं उहे ॿ हिक जहिड़ा जेके क्रोमोसोम्स आहिनि उन्हनि मंझि हिकिड़ो क्रोमोसोम ईंदो आहे पीउ खां, पैटर्नल होमोलॉग हूंदो आहे, ऐं उन जो ई वरी मैटर्नल होमोलॉग हूंदो आहे। इहे ॿई पाण में जोड़ ठाहींदा आहिनि, तॾहिं असां उनखे चवंदा आहियूं बायवेलेंट। बाय जो मतिलबु आहे ॿ, वेलेंट यानी क्रोमोसोम। इट कंसिस्ट ऑफ 2 chromosomes and 4 chromatids. बायवेलेंट जे अंदरि 2 क्रोमोसोम्स हूंदा आहिनि ऐं 4 क्रोमेटिड्स हूंदियूं आहिनि। जेकॾहिं तव्हां हिननि खे ॻणे ॾिसो त 1 2 3 ही 4 क्रोमेटिड्स थी वियूं ऐं क्रोमोसोम तव्हांखे ही 2 नज़र ईंदा। The two chromosomes come in association as a result of crossing over. इहे ॿई जेके क्रोमोसोम्स आहिनि क्रॉसिंग ओवर जे ज़रिए पाण में गॾिजंदा आहिनि। They are joined together at a point called chiasmata. ऐं इहे ॿई हिकिड़े नुक़्ते ते गॾिजंदा आहिनि जिनखे असां चऊं था कायस्मेटा। ऐं इहो कायस्मेटा वरी इन्हनि जे विच में जीनियाती मादे जी ॾे वठि करण जे लाइ कमु कंदो आहे। नंबर 4 आहे कायस्मेटा। होमोलॉगस क्रोमोसोम्स ठहिया, हिकिड़ो पीउ खां क्रोमोसोम आयो ऐं उन जहिड़ो ई वरी माउ खां ईंदड़ क्रोमोसोम उन सां गॾु जोड़ो ठाहींदो। बायवेलेंट ठहियो यानी 2 क्रोमोसोम ते मुश्तमिल हिकिड़ो जोड़ो। हाणे पीउ वारे क्रोमोसोम जी हिकिड़ी क्रोमेटिड,
माउ वारे क्रोमोज़ोम जी ॿी हिकिड़ी क्रोमेटिड, इहे ॿई पाण में हिकिड़ी फिज़िकल लिंक जे ज़रिए बांड ठाहींदियूं ऐं उन बांड खे असां चऊं था कायस्मा। कायस्मा जो जमो आहे कायस्मेटा। इहो कायस्मा इन्हनि ॿिन्ही नॉन सिस्टर क्रोमेटिड जे विच में जीनियाती मादे जी तब्दीलीअ जो कमु हमवार कंदो आहे। इन जे करे ईअं थींदो आहे त पीउ खां ईंदड़ कुझु ख़ासियतूं ऐं माउ खां ईंदड़ कुझु ख़ासियतूं जेके आहिनि उहे शफिल थींदियूं आहिनि, मटिजंदियूं आहिनि। तंहिंजे करे ॼमंदड़ जेको ॿारु आहे उहो पंहिंजे पीउ माउ खां मुख़्तलिफ़ थी सघे थो, अखियुनि जे रंग में, वारनि जे रंग में, कद में, बुत में, ऐं उहो पंहिंजनि भेनरुनि भाइरनि खां पिणु इन जे करे ई मुख़्तलिफ़ थींदो आहे जो इहे नॉन सिस्टर क्रोमेटिड्स कायस्मा जे ज़रिए पाण में ॻंढियल रहनि थियूं। सो असां चई सघूं था कायस्मेटा छा आहे? In genetics, a chiasma is the point of contact, the physical link between two non-sister chromatids belonging to homologous chromosomes. कायस्मा हिकु क़िस्म जो तबई बांड आहे, हिन ज़रिए ॿ नॉन क्रोमेटिड सिस्टर पाण में ॻंढिजंदियूं आहिनि। Chromatids. A chromatid is defined as one of the two identical copies of a chromosome that are formed when chromosome duplicates but has not yet separated. Chromatid क्रोमोज़ोम जॾहिं डुप्लीकेट थींदो आहे त उहो ॿ हिक जहिड़नि जीनियाती धागनि ते मुश्तमिल थींदो आहे। हाणे हेॾां ही हिकु क्रोमेटिड आहे, हेॾां हिकिड़ी ॿी क्रोमेटिड आहे। इहे छा कंदियूं? पंहिंजो पंहिंजो डुप्लीकेट ठाहींदियूं। हाणे जीअं ई डुप्लीकेट ठाहींदियूं त ॾिसो त हाणे हिन जो डुप्लीकेट हिन सां मिलियो, हिन जो डुप्लीकेट जेको ॿियो तयारु थियो उहो बि हिन सां मिलियो। हाणे हिन क्रोमोज़ोम में हिकिड़ी हीअ सिस्टर क्रोमेटिड आहे ऐं ॿी हीअ सिस्टर क्रोमेटिड आहे। ईअं ई वरी हिन जूं तव्हां ॾिसो त ही ॿई जीनियाती तौर ते आइडेंटिकल कापीज़ आहिनि। इन्हनि जीनियाती तौर ते आइडेंटिकल कापीज़ खे असां क्रोमेटिड सॾियूं था। नंबर 6 इस्तिलाह आहे डायकिनेसिस। It is the final stage of meiosis 1. Here nuclei and a nuclear membrane are disappeared. Diakinesis meiosis 1 जी आख़िरी स्टेज हूंदी आहे। डायकिनेसिस जे दौरान न्यूक्लियोलाई ऐं न्यूक्लियर मेम्ब्रेन ॿई टुटण लॻंदा आहिनि। कायस्मेटा moves from the centromere towards the ends of the chromosomes like a zipper. कायस्मेटा जेको फिजिकल बांड ठहियो उहो सेंट्रोमेयर वटां हाणे आहिस्ते आहिस्ते ज़िप वांगुरु सेंट्रोमेयर खां वञी करे क्रोमोज़ोम जी पुछड़ियुनि ॾांहुं मूव थींदो। This type of movement of chiasmata is known as terminalization. कायस्मेटा जे अहिड़े क़िस्म जी हरकत खे असीं टर्मिनलाइज़ेशन सॾियूं था। At the end of diakinesis, chromatids still remain compacted at their ends. हिन मरहले जे आख़िर ताईं क्रोमेटिड्स पुछड़ियुनि खां ॻंढियल रहनि थियूं। नंबर 7 आहे टर्मिनलाइज़ेशन। टर्मिनलाइज़ेशन जीअं असां ॻाल्हि कईसीं त सेंट्रोमेयर जे भरिसां ई वेझो ई कायस्मा हिकिड़ो फिज़िकल बांड ठहंदो आहे, पर उहो आहिस्ते आहिस्ते छा कंदो? डायकानेसिस जे मरहले जे दौरान इहो कायस्मा जेको बांड आहे उहो हेठि मूव थियणु लॻंदो। ज़िप वारी इहा जेका मथां खां हेठि वारी मूवमेंट आहे इनखे असां टर्मिनलाइज़ेशन सॾियूं था। कायस्मा moves from the centromere towards the ends of the chromosomes like a zipper. कायस्मा फिजिकल बांड सेंट्रोमेयर वारी जॻह खां क्रोमोसोम्स जी पुछड़ियुनि ॾांहुं सफ़र कंदो आहे। This type of movement of chiasma is known as terminalization. ऐं कायस्मा जी इन चुरपुर खे या हरकत खे असां टर्मिनलाइज़ेशन सॾियूं था। नंबर 8 आहे नेक्रोसिस। This type of cell death which is caused by external factors, for example infection, toxin and tumor. ॿाहिरीं बीमारी या स्ट्रेस सबबि कंहिं इन्फेक्शन सबबि ज़हरीले मादे सबबि थींदड़ जीव घरड़े जे मौत खे असीं नेक्रोसिस सॾियूं था। It is a type of accidental or pathological cell death. Necrosis, pathological cell death, कंहिं बीमारीअ सबबि जीव घरड़े जो मरणु या कंहिं बि एक्सीडेंट सबबि जीव घरड़े जे मरण खे चइजे थो। साल जे तौर ते तव्हां पढ़ी आया आहियो त सेल डेथ ॿिनि क़िस्मनि जी थींदी आहे। हिकिड़ी थींदी आहे एपोप्टोसिस जेका मोस्टली फिजियोलॉजिकल थींदी आहे, असांजे जिस्म जे लाइ इहा ज़रूरी ऐं सिहतमंद अमल आहे। ॿियो सेल डेथ जो क़िस्म थींदो आहे नेक्रोसिस। नेक्रोसिस कंहिं बि ॿाहिरीं सबब जे करे
ऑक्सीजन जी कमीअ जे करे, स्ट्रेस जे करे, ज़हरीले मादे जे करे या ट्यूमर वग़ैरह जे करे जीव घड़े जे मौत खे असीं नेक्रोसिस सॾूं था। क्रॉसिंग ओवर, it is the exchange of genetic material between non-sister chromatids. It occurs at the pectine stage of prophase 1 of meiosis. Crossing over ॿिनि नॉन सिस्टर क्रोमेटिड्स जे विच में जीनियाती मादे जे तबादले खे सॾूं था। इहा मियोसिस 1 जे प्रोफेज़ 1 जे मरहले पेक्टीन वारी स्टेज मंझि थींदी आहे। होमोलागस क्रोमोसोम्स ईंदा, हिकिड़ो पीउ खां ॿियो माउ खां, उन्हनि जे विच में छा थींदो त हिन जी क्रोमेटिड सां मिलंदी, यानी ॿ नॉन सिस्टर क्रोमेटिड पाण में क्रॉस ओवर कंदियूं, पंहिंजा सेक्शन जेके आहिनि जीनियाती मादे जा उहे तब्दील कंदियूं आहिनि। हाणे इहे जीनियाती मादो जॾहिं तब्दील कनि थियूं त इनखे असां रीकॉम्बिनेशन सॾूं था, ऐं इहो रीकॉम्बिनेशन जो जेको प्रोसेस आहे क्रॉसिंग ओवर में जेको थिए थो, इहो हिकिड़े एंजाइम रीकॉम्बिनेज सबबु थींदो आहे। सो क्रॉसिंग ओवर छा आहे? नॉन सिस्टर क्रोमेटिड्स विच में जीनियाती मादे जे तबादले खे असां क्रॉसिंग ओवर सॾूं था। नंबर 10 आहे सेंट्रोमेयर. Centromere is structure in a chromosome that holds together the two chromatids. Centromere क्रोमोसोम में हिकु अहिड़ी बनावट हूंदी आहे जेकी ॿिनि क्रोमेटिड्स खे ॻंढे बीहारे थो। हिकिड़ी क्रोमेटिड हीअ आहे ऐं ॿी क्रोमेटिड हीअ आहे। इन्हनि ॿिन्ही खे मिलाए बीहारींदड़ जेको जोड़ आहे उनखे असां सेंट्रोमेयर सॾूं था। The centromere is the point of attachment of the kinetochore. इहो ई सेंट्रोमेयर काइनेटोकोर जे लाइ अटैचमेंट जो कमु कंदो आहे। A structure to which the microtubules become anchored. काइनेटोकोर उहा बनावट आहे जंहिंसां माइक्रोट्यूब्यूल्स या स्पिंडल फाइबर्स जेके आहिनि हिते अची करे अटैच थींदा आहिनि ऐं पोइ इन्हनि खे इहे अलॻि अलॻि कंदा आहिनि त जीअं इहे डाटर न्यूक्लाइ तरफ़ मूव कराए सघजनि। जेको लेक्चर एक्सरसाइज 3 डिफाइन द फॉलोइंग टर्म्स हिते पुॼाणीअ ते पहुचे थो। वरी हाज़ुर थींदासीं नए लेक्चर सां गॾु। तेसीं ताईं ॾिसंदा रहो सिंध ऑनलाइन स्कूल।